मीरपुर बठोड़ो खोरवा रोड की मरम्मत न थियण खिलाफ़ रहवासियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। चूंडियल नुमाइंदनि खिलाफ़ नारेबाज़ी कई वई। मीरपुर बठोड़ो खोरवा रोड की मरम्मत न थियण खिलाफ़ रहवासियुनि दोदो लाशारी, अब्बास अली शाह, अमजद खान, अशरफ लाशारी, हुसैन रिंद, प्यारो लाशारी की अॻुवाणी में टुटल रोड की चोरवा मोड़ी वटि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौके ते मुज़ाहिरीन मीडिया अॻियां ॿुधाईंदे चयो त मीरपुर बठोड़े खां खोरवा ताईं रोड की मरम्मत जो कमु नाहे थियो, जॾहिं त विच में 7 किलोमीटर रोड की मरम्मत नाहे, जेको रोड टुटी तबाह हंधा हंधा थी वियो आहे, जंहिं करे हिननि खे रोड ते अचण वञण में ॾुखियारियूं पेश अची रहियूं आहिनि। हिननि चयो त टुटल रोड ते मुसाफ़िरनि गाॾियूं बि नथियूं हलनि, रोड वीरानी जो ॾेख ॾेई रहियो आहे। रोड ते मोटरसाइकिल एक्सीडेंट रोज़ जो मेमूल बणियल आहे। इन्हनि एला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी मीरपुर बठोड़ो खोरवा रोड जो रहियल कमु मुकमल कराए ॾिनो वञे।